बख्शापुर का ख़बर शेयर कंदालूं। बख्शापुर जे ॻोठ ॾातो खान गोलो में माटर गोलो फाटण सबब 4 ॼणा मारिजी विया आहिनि। ॿनी ते माटर गोलो फाटण सबब गोला बिरादरी जा 4 नौजवान मारिजी विया आहिनि। मारिजी वियलनि में दीन मोहम्मद गोलो, कशावत गोलो, बरकत गोलो ऐं कालू गोलो शामिल आहिनि। अफ़सोसनाक ख़बर शामिल कयूं पिया। बख्शापुर खां ॻोठ ॾातो खान गोलो में माटर गोलो फाटण सबब 4 ॼणा मारिजी विया आहिनि। ॿनी ते माटर गोलो फाटण सबब गोला बिरादरी जा 4 नौजवान मारिजी विया। मारिजी वियलनि में दीन मोहम्मद गोलो, कशावत गोलो, बरकत गोलो ऐं कालू गोलो शामिल आहिनि। अफ़सोसनाक ख़बर आहे, बख्शापुर खां ॻोठ ॾातो खान गोलो में माटर गोलो फाटण सबब 4 ॼणा मारिजी विया आहिनि। ॿनी ते माटर गोलो फाटण सबब गोला बिरादरी जा 4 नौजवान मारिजी विया। मारिजी वियलनि में दीन मोहम्मद गोलो, कशावत गोलो, बरकत गोलो ऐं कालू गोलो शामिल आहिनि। ख़बर नाज़रीन अवां शेयर कयूं। बख्शापुर जे ॻोठ ॾातो खान गोलो में माटर गोलो फाटण सबब 4 ॼणा मारिजी विया आहिनि। ॿनी ते माटर गोलो फाटण सबब गोला बिरादरी जा 4 नौजवान मारिजी विया आहिनि। मारिजी वियलनि में दीन मोहम्मद, कशावत, बरकत ऐं कालू गोलो शामिल आहिनि।